हाणे रुकंदासीं थर जो। थर में ॿारनि तां मौत टारो न कयो आहे। सिविल अस्पताल मिठी में खुराक जी खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे वधीक 2 ॿार फौत थी विया आहिनि। ख़बर शेयर पिया क्या थर मां जिथे ॿारनि तां मौत टारो न कयो आहे। सिविल अस्पताल मिठी में खुराक जी खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे वधीक 2 ॿार फौत थी विया आहिनि, जॾहिं त हलंदड़ महीने फौती ॿारनि जो अंग वधी 28 थी वियो आहे। अहम ख़बरां ताईं पहुचायूं पिया। थर में ॿारनि तां मौत टारो न कयो आहे। सिविल अस्पताल मिठी में खुराक जी खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे वधीक 2 ॿार फौत थी विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। मिठी मां असां सां लाइन ते मौजूदु आहे एजाज़ बजीर। जी एजाज़, आगाह कजो। जी बिल्कुल, ही थरपारकर जिले में महसूम ॿारनि तां मौत जो रिकॉर्ड जेको आहे उहो टरी न सघियो आहे ऐं सिविल अस्पताल मिठी में वधीक 2 महसूम ॿार जेके आहिनि उहे फौत थी विया आहिनि। फौती ॿारनि में जोधो ऐं मोती ॿार उहे शामिल आहिनि। छाकाणि थरपारकर जिले में मजबूरी तौर ते जेके क्वारंटाइन इलाइक़नि मां महसूम ॿार सिविल अस्पताल मिठी में दाख़िल कया वञनि था। उन ॿारनि जी जेका बहितर जेका आहे सहूलियतूं जेके आहिनि सिहत जूं उहे न हुजण जे करे, उनखां अलावा दवाऊं न हुजण जे करे ही महसूम ॿार जेके आहिनि खुराक जी खोट जो शिकार ॿार दाख़िल कया वञनि था। उहे 2 ॿार फौत थी विया आहिनि। हलंदड़ महीने फौती ॿारनि जो अंग जेको आहे उहो वधी 28 थी वियो आहे। पर मजबूरी तौर ते सिंध हुकूमत थोरे मक़ामी चूंडियल नुमाइंदा हिन मामले ते ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। अहिड़े तरीक़े सां सिहत खातो थरपारकर बि अॻो निंड सुतल आहे ऐं कंहिं क़िस्म जी जेके सिविल अस्पताल मिठी समेत दौरान इलाइक़नि में जेके अस्पताल आहिनि उनखे सहूलियतूं फ़राहम करण वारो जेको मामिलो आहे उहो अञा ताईं मुंझल आहे ऐं सिविल अस्पताल जी कोर्ट जेका आहे उहा जी जोती बरक़रार आहे। वधीक 2 ॿार सिविल अस्पताल मिठी में फौत थी विया आहिनि। जी ठीक है एजाज़, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।